नाज़िन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भली कार आवां मेज़बान जुनैद अंसारी। अॼु बि नाज़िन सेनेट में अपोज़िशन खे शिकस्त ऐं हुकूमत 3 अहम बिल मंज़ूर कराए वरिता। अपोज़िशन एहतजाज त कयो, पर हिकु भेरो ॿीहर इहा ॻाल्हि वाज़े थी वई आहे त घटि में घटि गरियल अपोज़िशन जो प्लेटफॉर्म हुजे या PDM हुजे, उहे हाणे पार्लियामेंट जे फोरम तां हुकूमत खे शिकस्त कोन पिया ॾेई सघनि, जंहिंमें घटि में घटि इहा हिकिड़ी ॻाल्हि हाणे चिटी थी बीह रही आहे त इन हाउस तब्दीलीअ वारी जेका ॻाल्हि हुई उहा हाणे ईअं थींदे नज़र न पियो अचे जेके जो ख़्यालु हो त पार्लियामेंट में इन हाउस तब्दीली ईंदी ऐं को फ्यूचर में का वॾी तब्दीली ईंदी। इन मामले ते नून लीग ऐं पीपल्स पार्टी जा इख़्तिलाफ़ बि हिकु भेरो ॿीहर साम्हूं आया आहिनि। मरियम नवाज़ जे स्टेटमेंट खां पोइ अॼु पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़े हिकिड़ो अहम बयानु ॾिनो आहे, जंहिंमें निसार खोड़े साहिबु चयो त मुस्लिम लीग नून जे अॻवान मरियम नवाज़ शरीफ़ खे मुबारकबाद ॾियूं था त उन एस्टेब्लिशमेंट जे चवण ते इमरान ख़ान ऐं PTI खे हुकूमत करण लाइ वधीक 2 साल ॾेई छॾिया आहिनि। मरियम नवाज़ तरफ़ां अदम एतमाद वारे रिथ ज़रिए इन हाउस तब्दीलीअ खे इस्टेब्लिशमेंट जी सरपरस्ती करार ॾियणु इमरान ख़ान खे वधीक हुकूमत ऐं क़ौम ते मुसलत रहण लाइ वक़्तु ॾियण जे बराबरि आहे। उन खां अलावा हिन पंहिंजे बयान में चयो आहे त इमरान ख़ान ऐं PTI जी यज़ीदी सरकार वग़ैरह वग़ैरह जेके रूटीन हुननि जी मुखालफ़त आहे, पर वॾे में वॾी जेका अहम ॻाल्हि आहे उहा आहे मरियम नवाज़ ते जे मुतलिक़ जेका हुननि चयो आहे त जेकॾहिं मरियम नवाज़ इन शइ जी मुखालफ़त करे थी त इन हाउस तब्दीली जी इहा सिधी रीत इमरान सरकार खे छोटकारो ॾियण जे बराबरि आहे। हाणे सुवाल इहो थो पैदा थिए, हिकिड़े पासे महांगाई आहे, इंटरनेशनल फ्रंट ते जेके प्रेशर्स आहिनि ऐं सॼी इकोनॉमी जी कंडीशन आहे, ॿिए पासे तव्हांजे पॉलिटिकल धारा बीट इन अपोज़िशन बीट इन गवर्नमेंट उहे कंहिं हिकिड़े मामले ते तय थियण लाइ तयारु न आहिनि। अपोज़िशन में 2 धाराऊं आहिनि जेके पहिरें ॾींहं खां वधीक पहिरें ॾींहं खां अंदरि हुननि में जेके विछोटियूं हुयूं उहे हींअर बरक़रार आहिनि। हाणे सुवाल इहो थो पैदा थिए त छा PDM फ्यूचर में जेका ॻाल्हि थी रही हुई त हिकु भेरो ॿीहर पीपल्स पार्टी खे प्लेटफॉर्म में खणंदा ऐं का तब्दीली आणींदा, छा इहो मुमकिन आहे? इन ई मामले ते ॻाल्हाईंदा। हिन वक़्तु असांखे पैनल टीम जॉइन कयो आहे, जंहिंमें शामिल आहिनि डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, नसीर मेमन साहब, एज़ाज़ सुमरो साहब ऐं डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब। सभ खां पहिरियां हलंदो डॉक्टर जमील अहमद साहब ॾे। डॉक्टर साहब ॿुधी रहियो सर तव्हां मूंखे? जी, लाउड एंड क्लियर आहे, बिल्कुलु क्लियर। सर हिकिड़ो त तव्हां खां सम्झणु चाहींदासीं, हालांकि 2 ॾींहं पुराणी ख़बर आहे, पर वरी बि घटि में घटि छा हाणे इहो सम्झी सघिजे थो पार्लियामेंट जे अंदरां कुझु कोन थींदो, छाकाणि त हेॾी वॾी गरियल अपोज़िशन उन जे बावजूदि हुकूमत पार्लियामेंट जे जॉइंट सेशन में कानून साज़ी कराए वई, उन खां पोइ अॼु सेनेट में बि हुकूमत पंहिंजी अक्सीरियत साबित कई आहे, त हाणे इहो सम्झी छॾिजे त जेको इहो फार्मूलो हो इन हाउस चेंज वारो इहो हाणे वाइबल न आहे। न, ज़ाहिर आहे जेॾी महिल असां सोचूं पिया ऐं तबसरो कयूं पिया ऐं महसूसु कयूं पिया त शायदि इन हाउस तब्दीली जा इम्कान हुजनि, उन वक़्तु हालात थोरा ॿिया हुया। उन वक़्तु जेके मामलात ऐं वास्ता रस्ता जेके इस्टेब्लिशमेंट सां थोरो उन में आयो हो, फ़र्क़ु आयो हो, थोरो छा चङो मुल्क फ़र्क़ु अची वियो हो, पर उन खां बाद महसूसु ईअं थिए थो पियो त कुझु ॾे कुझु वठ जे लिहाज़ सां मां का न का शइ विच में सिधी थी वई आहे। पर उनखे ॿिए रुख सां ऐं ॿिए एंगल सां जे ॾिठो वञे त मुल्क जेको इन वक़्तु जंहिं सूरत हाल मां लंघे थो पियो, त जेके बि ब्यूरोक्रेट्स हूंदा आहिनि या इस्टेब्लिशमेंट वारा माण्हू हूंदा आहिनि, उहे सोचंदा आहिनि त थोरो स्टेटस को थोरो हलायूं, छो जी असांजे इंटरनेशनल जेके हालात आहिनि उहे बि को ठीकु न आहिनि। अफ़गानिस्तान जे लिहाज़ सां जेके हालात आहिनि, जेके असां सां अॻिते वञी प्रॉब्लम थियणी आहे, उहा बि ठीकु तमामु नज़र थी अचे। ऐं पोइ मुल्क में बि जेके क्रैक्स आहिनि, जेके फॉल्ट लाइन्स आहिनि, जंहिंमें माण्हू मुतमइन आहिनि, महांगाई जो हवालो आहे, ॿिया जेके हवाला आहिनि उहो बि उन्हनि खे ख़बर आहे। त उन सूरत में जेके ही बल्क ऑर्डिनेंस फैक्ट्री जा जेके बि हुया ऑर्डिनेंस ऐं ॿिया बिल रलाए जेके 29 बिल्स जेके हिननि बिल्डोज़ कया आहिनि, उन में जंहिं हिसाब सां कुझु MNAs पंहिंजो उन्हनि ॾिनो आहे, रिमार्क्स ॾिना आहिनि, आमिर लियाकत उन्हनि मां हिकिड़ो आहे, त उन में अंदाज़ो थिए थो पियो त इहो सिलसिलो फ्यूचर में बि बल्क ऑर्डिनेंस जो हलंदो ऐं उन में पोइ बल्क लेजिस्लेशन बि थी वेंदी ऐं जॉइंट सेशन बि थी था सघनि उन में। पर मां सम्झां थो हाणे उन जी बि नौबत न ईंदी। अॼु जेको तव्हां इशारो कयो था पिया, सेनेट में जे तक़रीबन इहे 35 हुकुम जा माण्हू थी विया, 29 जेके आहिनि उहे अपोज़िशन जा। हालांकि सेनेट में इन्हनि खे बरतरी हासिल हुई, त इन जो मतिलबु त इहो थियो कि जंहिं हिसाब सां 5-6 माण्हू न आया, 7 टोटल न आया, जंहिंमें 3 शायदि पीपल्स पार्टी जा बि हुया, 3-4, त उन लिहाज़ सां इन में बि इहे माण्हू एब्सेंट थी विया या न आया हूंदा, त उन जो सबबु साफ़ थो ज़ाहिर थिए त लेजिस्लेशन में का रंडाप न थिए, का ॾुखियाई न थिए।
त ही महसूसु थिए थो पियो हाणे वरी उन पॉइंट खे जे मां ॿुधायां महसूसु इहे थिए थो पियो त इहो सिलसिलो स्टेटस को वारो थोरो हलाइण जी कोशिशि कंदा पर अॻियां जेके महीना था अचनि अॻियां जेके हफ़्ता था अचनि ख़ासि तौर ते फेबरवरी मार्च ताईं इन में काफ़ी मां अप्स एंड डाउन्स आहिनि काफ़ी इन में अहिड़ा मामला आहिनि जंहिंमें इहे मामला वरी उन पासे वञी था सघनि जंहिं पासे पहिरियां वञनि पिया छो जे उहे इन में इन्हनि मामलनि में जेके ब्यूरोक्रेसी ऐं एस्टेब्लिशमेंट उहे हालात खे ॾिसंदे पंहिंजा फ़ैसिला बि मटाईंदा आहिनि इमरान ख़ान थोरो सिधी लाइन ते महसूसु थिए थो पियो त उन वरी जेके मामला हुया उन में कंप्रोमाइज़ या उन में उन सम्झी वरितो आहे ऐं राज़ी थी वियो आहे त बसि ठीकु आहे इहो मामिलो कुझु अर्सो हलंदो ऐं ॿियनि खे ख़बर पइजी वई त थोरी घणी जेको उन्हनि खे रिआयत जो मामिलो हुयो जेके रिआयत वठणी उहा बि मिली वई ॿिन्हिनि पार्टीज़ खे उहा बि मिली वई ऐं वधीक आवाज़ उथारंदा प्रोटेस्ट तव्हां ॾिसो न त प्रोटेस्ट बि हाणे उन्हनि को अनाउंसमेंट न कई आहे फ़िलहाल उहो फाइनलाइज़ कनि था पिया PDM वारा ऐं फाइनलाइज़ करण खां पोइ वरी अनाउंस कंदा त पोइ ख़बर पवंदी त छा उन्हनि जी स्ट्रेटजी आहे ऐं जेॾीमहिल तव्हां PDM जे बारे में हिन में डिस्कशन कंदव त बिल्कुलु ज़रूरु हिन ते बि तफ़सील कंदा सर न मुंहिंजो सुवाल बिल्कुलु तव्हां हिते ई मां कंदुसि ऐं मां चाहींदुसि तव्हां ॿुधायो जेको फाइनलाइज़ जी तव्हां ॻाल्हि कई आहे अड़े फाइनलाइज़ कहिड़ी शइ न पई थिए लॉन्ग मार्च फाइनलाइज़ नथो थिए जा ॿियो कुझु फाइनलाइज़ नथो थिए छाकाणि त निसार खोड़े साहिब अॼु इहा बि तनक़ीद कई आहे मरियम साहिबा ते त हीअ लॉन्ग मार्च करण जे हक़ में बि न आहिनि न जे उन्हनि खे महसूसु थिए थो पियो त जेके उन्हनि जा मामला आहिनि जेके उन्हनि सां वाइदा थिया आहिनि उहे जे वाइदा पूरा थी था वञनि छो इन वक़्तु हिकिड़ी ॻाल्हि त सही आहे न त जंहिं हिसाब सां इहा हुकूमत हले थी पई जंहिं हिसाब सां माण्हू बिल्कुलु जेको आहे उहे तबाही थी विया वई आहे महांगाई जे करे उन हिसाब सां त काई बि सुठी अपोज़िशन हुजे ख़ासि तौर ते नवाज़ शरीफ़ मुस्लिम लीग नवाज़ शरीफ़ वारा त उन्हनि खे त को नुक़सानु आहे न हिन में उन्हनि खे त फ़ाइदो हिन में आहे त अञा थोरो ख़राबु थिए हुकूमत उन्हनि खे फ़ाइदो इहो आहे त थोरो अञा माण्हू तंग थियनि ऑटोमेटिकली पियो वोट ॾींदा इन हाउस तब्दीली में जंहिं वक़्तु इन हाउस तब्दीली थी वञे ऐं 2 सालनि लाइ पोणनि 2 सालनि लाइ का हुकूमत मिली वञे कंहिं तौर खे बि पीपल्स पार्टी खे या मुस्लिम लीग नवाज़ खे त 2 सालनि में कहिड़ी शइ सिधी करे वठंदा ऐं पोइ जेॾीमहिल माण्हुनि वटि वेंदा वोट लाइ त हीउ जेको सॼो मलबो हिन वक़्तु तयारु थियो आहे उनजे मथे ते अची वेंदो हुयो मलबो ऐं उहो उन्हनि खे ज़िमो वठिणो पवंदो हिन सभिनीनि शयुनि जो त हीउ पंहिंजा कार्ड्स जेके आहिनि उन हिसाब सां खेॾनि था पिया बसि आख़िरी ॻाल्हि इहा आहे त थोरी घणी हिननि खे रिआयत बसि मिली वञे जेका नज़र अचे थी पई बसि PMLN वारनि खे बि ऐं पीपल्स पार्टी वारनि खे बि थोरी घणी रिआयत बि मिली वञे त इन हिसाब सां स्टेटस को प्योर जेको हलंदो महसूसु थिए थो पियो या पोइ निज़ाम जी तब्दीली जे काफ़ी मामिलो अणाउ थी पियो ख़राबु थी पियो मुल्क में त पोइ निज़ाम जी तब्दीली जेका आहे न उहा आई बीठी आहे जी नसीर मेमन साहिबु तव्हां मूंखे ॿुधी रहियो साईं साईं इंटरनेशनल फ्रंट ते रिपीटेशन ऑफ क्वेश्चन जी हर हफ़्ते साॻियो क्वेश्चन करणो थो पए छाजे करे सूरत साॻी आहे तजिया रोज़ नए अंदाज़ सां करणा था पवनि तब्दीली का बि कान्हे आलमी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे नेशनल चैलेंजिस आहिनि इकोनॉमिक वर्स्ट कंडीशन आहे उन जे बावजूदि पार्लियामेंट जो गॾियल सेशन थिए थो ऐं हीअ हुकूमत सोभारी थिए थी त घटि में घटि हिकिड़ी ॻाल्हि त वाज़े थी वञे न त जेका धुर इहो फार्मूलो खणी पई अचे त इन हाउस तब्दीली आणींदासीं हाणे घटि में घटि इन हाउस तब्दीली वारो फार्मूलो हली कोन सघंदो डू यू एग्रीड विद दैट स्टेटमेंट ॾिसो इमरान ख़ान जी ख़ुशनसीबी आहे त उनखे अहिड़ी मुख़ालिफ़ धुर मिली ऐं मुख़ालिफ़ धुर जी ख़ुशनसीबी आहे त उनखे अहिड़ी हुकूमत मिली आहे सो ॿई आराम सां फुटबॉल खेॾनि पिया हिक ॿिए खे पास ॾियनि था पोइ डी जे वेझो अची वरी ॿई मोटी था वञनि ऐं इहा बि का टेसिट अंडरस्टैंडिंग आहे त हिक लिमिट खां वधीक डी जे वेझो अचिणो आहे गोल नाहे करणो सची ॻाल्हि आहे त मूंखे स्ट्रिंग्स छिकियल आहिनि जा टंग में ताक़त कान्हे दिलि बि नथी चए कुझु स्ट्रिंग्स बि छिकियल आहिनि ऐं ॿी ॻाल्हि आहे त जेके हालतूं जमीन साहिब इशारो कयो त हिननि हालतुनि में कंहिंखे खुटीअ खयो आहे जो हुकूमत वठे माना 3 सालनि जी जेका हूअं सॼी 2 सालनि खां पोइ 2 साल आया बीठा आख़िरी साल इलेक्शन जो हूंदो प्रैक्टिकली सम्झो साल हिकिड़ो आहे जेका इहा बैक एंड फोर्थ शयूं थी
त उहा त 5 सालनि खां पोइ इमरान ख़ान खे जेको टफ टाइम मिलंदो इलेक्शन जे कैंपेन में, जेकर उहा हली ऐं सही हली त उहो मुफ़्त में का धुर बाक़ी हिकिड़े साल जे लाइ पंहिंजे ॻीचीअ में खणे त इन खां वधीक बेअकुली वारी सियासी तौरु कहिड़ो कमु हूंदो। इहो तव्हां पहिरियनि 2 सालनि में करे वठो त पोइ त ॻाल्हि सम्झ में अचे थी। सो मूंखे नथो लॻे त हिन स्टेज ते ॿिन्ही धुरनि जेके मुखालिफ़ धुर आहिनि उन्हनि मां कंहिंखे बि इहा शइ सूट कंदी हुजे या उन्हनि जी ख़्वाहिश हुजे त उहा हुकूमत टुटी पए ऐं हुननि खे हुकूमत ठाहिण लाइ मिली वञे। तंहिंजे करे फार्मूला ई अहिड़ा ॾिबा जेके इम्प्रैक्टिकल हुजनि। अददी अक्सरियत तव्हां सेनेट में कुझु न करे सघिया, तव्हां जॉइंट पार्लियामेंट में कुझु नथा करे सघो। त मूंखे त सची ॻाल्हि आहे इहा बि हिकिड़ो जीअं माना ॻाल्हि खे टारणो हूंदो आहे न, ईअं किसो पिया टारियो ऐं गेलियो। पर सर हिते मुंहिंजो हिकिड़ो नंढो सुवालु आहे, माफ़ु कजो इंटरप्ट कयां थो, पर निसार खोड़ो साहिबु चवे थो, अॼु उन्हनि तनक़ीदी बयानु ॾिनो आहे मरियम नवाज़ साहिबा जे ख़िलाफ़ु, उहो चवे थो त हीअ PDM जे प्लेटफॉर्म तां लॉन्ग मार्च करण लाइ बि तयारु न आहिनि नून लीग वारा, ऐं हीअ कंहिं क़िस्म जी का अहिड़ी मूवमेंट नथा हलाइणु चाहिनि जंहिंसां हुकूमत खे ॾुखिया ॾींहं मिलनि। इहो पीपुल्स पार्टी जो नैरेटिव आहे। जॾहिं त नून लीग चवे थी त पीपुल्स पार्टी ख़ुदि सरपरस्तीअ में इस्टेब्लिशमेंट जी सरपरस्तीअ में इन हाउस चेंज आणणु चाहे थी, पर असांखे उहो ई हुननि जो पुराणो रिटैरिक आहे त असांखे नयूं चूंडूं घुरिजनि। पोइ साईं हीअ कीअं हली सघंदा जॾहिं कुझु गॾियल अपोज़िशन जे प्लेटफॉर्म ते अचनि था त ॻाल्हि कनि था, को नैरेटिव बिल्डअप कंदासीं, टफ टाइम ॾींदासीं, कीअं पोइ मुमकिन थी सघंदो? न, मां त पहिरें खां इहा ॻाल्हि गुज़ारिश कंदो पियो चाहियां त ॿई धुरियूं इन चेंज जे प्रोसेस में सीरियस आहिनि ई कोन। जीअं इमरान ख़ान मुल्क खे बहितर करण में सीरियस कोन्हे, हीअ बि चेंज जे प्रोसेस में सीरियस कोन्हनि के। उनजो नतीजो उनजो तव्हां हींअर ईअं सम्झो त हिन ॿिन्ही धुरियुनि खे ख़बर आहे हिक ॿिए जे लाइ त बैक एंड चैनल्स खां ॿई धुरियूं अप्रोच थियूं कनि, ॿई धुरियूं पंहिंजो शेयर गेन करण जे लाइ इस्टेब्लिशमेंट सां इंगेज रहनि थियूं। पोइ जॾहिं हिकिड़ी धुर इनकलाब जी ॻाल्हि थी करे त मार्च कयूं त ॿिए खे त ख़बर आहे न त कल्ह शाम हू किथे वेठा। वरी जॾहिं ॿी धुर चए थी त असांखे पार्लियामेंट ऊंधी करणी आहे त हुन धुर खे ख़बर आहे त कल्ह डिनर किथे पई कयनि। त ॿिन्ही खे हिक ॿिए जी ख़बर आहे, ॿिन्ही खे पतो आहे त हीअ सीरियस कोन्हनि के, तंहिंजे करे हीअ ॿई गॾिजी हलण लाइ तयारु कोन्हनि। ऐं फॉर एग्ज़ाम्पल जेकर लॉन्ग मार्च करिणो आहे, मिसाल जे तौर ते मरियम या PDM असां अॻु में बि चयो त पीपुल्स पार्टी नथी बि अचे त फोर्स का घटि आहे छा, सॼो पंजाब नवाज़ लीग जे पुठियां आहे। पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान मां ऐं सिंध जे वॾे हिसे मां मौलाना साहब तमामु वॾे अंग में माण्हू कढी सघे थो, अकेले सिर निकितो केॾो वॾो जलसो कढी आहे। त लॉन्ग मार्च लाइ को इन में शर्त थोरी लिखियल आहे पार्लियामेंट जी टीं वरी पार्टी बि हूंदी त कबो न त न कबो। सर रीज़न छा आहे सर? अॼु वरी माण्हू खे सम्झायो, तव्हां इन ते काफ़ी भेरा अॻु बि ॻाल्हाए चुका आहियो, पर हाणे छा काफ़ी वैसर थी वञे, ॿुधायो छाजे करे KPK में हेॾी वॾी धोरा JU आहे, पंजाब में हेॾी वॾी धोरा PML आहिनि, त उहे अकेले सिर्फ़ु छो था एजिटेशन कनि वॾे पैमाने ते? उहे इन करे नथा कनि जो हू सिर्फ़ु चाहिनि था त असां अॻियां इहो जेको हू भऊ कराइबो आहे न, सिंधीअ में जेको चवंदा आहिनि त भऊ थो अचे, रुॻो अॻियां ॾेखारिणो आहे त ॾिस भऊ थो अचे, खाई वेंदो, तोखे चकणंदो, तोखे खणी वेंदो, रुॻो डप वेठा ॾियो, ख़बर अथनि भऊ आहे कोन, करिणो ई कोन्हे। मां त चवां थो हिन वटि पावर आहे, करे सघनि था, मूंखे त हिन में को बि डाउट कोन्हे जी। इन करे नथा करणु चाहिनि जो ही बैक एंड ते ॿियनि शयुनि में एंगेज आहिनि। ही एट द बेस्ट जेको आउटकम चाहिनि था उहो इहो था चाहिनि त इहो सॼो माहौल ठाहियूं ऐं ईंदड़ इलेक्शन खां अॻु में कुझु टर्म्स ते वञी निगोशिएट कयूं त भला अॻियां असां लाइ रस्तो खोले। तो उहा रेड लाइन जेका ड्रा थियल आहे उहा क्रॉस ई नथा करणु चाहिनि, उहा क्रॉस करण जी हिमत ॿियनि में हुई, उन रेड लाइन क्रॉस कई, हुकूमत उन खां ठा बि कया, माफ़ी बि वरितई, उर्सत मल्हाए पई, जिन में हुई उन्हनि कयो, हिननि में कान्हे, इहे नथा करणु चाहिनि। जी नसीर साहब, डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब, नसीर साहब जंहिं ॻाल्हि ते कंक्लूजन कयो आहे त एजिटेशन जेके धुरनि खे करणी आहे उहे करणु नथा चाहिनि, रेड लाइन्स क्रॉस नथा करणु चाहिनि, तव्हां छा था सम्झो? पार्लियामेंट जो जॉइंट सेशन थिए थो, अक्सरियत बज़ाहिर हूंदे सूंदे बि अक़लियत में अची था वञनि, ऐं कानून साज़ी गुज़िरियल 3-4 सालनि में जॾहिं बि ॾिसो वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, आख़िर में अची सभु हुकूमत पंहिंजी अक्सरियत साबित करे वेंदी आहे। त हाणे घटि में घटि हिकिड़ो जेको फार्मुलो जेको पीपुल्स पार्टी तरफ़ां पेश थींदो रहियो, मां खुलियो पुछां थो, इन हाउस तब्दीली वारो, त हाणे छा सम्झिजे त उहो फार्मुलो हाणे फेल थी चुको आहे? जुनैद, ॿ ॻाल्हियूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि मां पार्लियामेंट वारी ते ॻाल्हायां, जेको पार्लियामेंट जी कानून साज़ी थी आहे, इन कानून साज़ी खे असां तमामु वॾी ग़लती करे सम्झी रहिया आहियूं त PTI जी कानून साज़ी। इन कानून साज़ी में जेके बि मेजर कानून पास थिया आहिनि उहे सभु इस्टेब्लिशमेंट जा पंहिंजी ज़रूरत वारा कानून आहिनि। कुलभूषण हुनजी ज़रूरत जो कानून आहे। तव्हां अचो इन ते पंहिंजो स्टेट बैंक वारो IMF जी शर्त आहे, उहो उन्हनि जी ज़रूरत जो कानून आहे। ऐं अहिड़े क़िस्म जा ॿिया अनेक जेके आहिनि कानून आहिनि जेके इस्टेब्लिशमेंट खे पाण खे बि उन्हनि जी ज़रूरत हुई, जेको उन्हनि चाहियो पिए त इहे थियनि, उन करे इहा हेल्प कई हुई। इन जो मतिलबु इहो कतन कोन्हे को इस्टेब्लिशमेंट ऐं
उहो असां सेम पेज ते आहिनि। ऐं ॿियो त इहो चइजे त भई हाणे पार्लियामेंट वारो वाइबल न आहे, ईअं कतन कोन्हे को। ॿियो हिसो इहो आहे त जेकॾहिं ईअं आहे त पोइ छा अपोज़िशन वटि इहो ऑप्शन अञा मौजूदु आहे पार्लियामेंट वारो? बिल्कुलु मौजूदु आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि सम्झणी पवंदी अपोज़िशन खे त अपोज़िशन जेकॾहिं पंहिंजो पाण खे प्रूव नथी करे फील्ड में हिकिड़ी सियासी कुवत तौर ते, त पोइ इस्टेब्लिशमेंट खे को बि लाचार कोन्हे। EVM जेको आहे, EVM भला ॻाल्हि ॿुधो, RTS जन विहारियो, उन्हनि विहारियो न, PTI जी वसी ॻाल्हि त कोन्हे न। RTS जन विहारियो, उन्हनि खे EVM खपे, त जेका नेक्स्ट इलेक्शन थिए थी उहा भले PTI खे न ॾियूं, जंहिंसां जंहिं दुर खे ॾियूं, थी सघे TLP अचे नेक्स्ट हुन में, पर EVM त उन सॼी जेका वॾी एक्सरसाइज़ थींदी आहे, उन एक्सरसाइज़ जो टाइम ऐं एनर्जी बचाइण लाइ हिकिड़ो ज़बरदस्त मुफ़ीद क़िस्म जो आहे, जेकर उन नेगेटिव साइड्स ते वञिजे। सो इहे सभु कानून उन्हनि जा आहिनि, पर अपोज़िशन वटि इहो हिकिड़ो खुलियल तौर ते ऑप्शन मौजूदु आहे त हिकिड़ो त मिसाल तौर ते मां सम्झां थो इहो जेको पार्लियामेंट वारो मसइलो हुयो, इहो अपोज़िशन लाइ हिकिड़ी ज़बरदस्त टिपिंग पॉइंट हुई। उन ते उन्हनि खे भरपूर एहतिजाजी काल करणु खपंदी हुई, ऐं उन ते शहरनि में जिते किथे रोड ब्लॉक करणु खपंदा हुया। इस्टेब्लिशमेंट खे ॻाल्हियुनि ते आणणो हो, इस्टेब्लिशमेंट सां इन पॉइंट ते ॻाल्हियूं तय करणियूं हुयूं, जंहिंमें जेको ऑप्शन आहे साल ॾेढ वारो इहो बि वाइबल कजे हा, ऐं नेक्स्ट इलेक्शन्स जो बि तय कजे हा। छो त इस्टेब्लिशमेंट हिन वक़्तु इमरान ख़ान खां काफ़ी मतिलबु त बज़न थी चुकी आहे, ऐं इहो इस्टेब्लिशमेंट जे इंस्टीट्यूट वटि इहो तय आहे त नेक्स्ट गवर्नमेंट इमरान ख़ान वारी हुकूमत खे नाहे ॾियणी, पार्टी खे नाहे ॾियणी, छो त उहा मैनेजमेंट जो हिकिड़ो फेल्यूअर आहे। उन्हनि खे बि ज़ाहिर मैनेजमेंट में खपे को माण्हू जेको मुल्क खे मैनेज करे न। सो इन में फेल्यूअर इहो आहे। हाणे हिते फेल्यूअर जा रीज़न जेके तव्हां पुछो था, उहे जेके आहिनि से मुख़्तलिफ़ आहिनि। मिसाल तौरु मरियम नवाज़ चाहींदी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु त थियनि इलेक्शन्स थियनि, जंहिंमें सिधी सी पार्टी अची वञे ऐं पोइ मां प्राइम मिनिस्टर थियां। विच वारी जेका सूरत हाल आहे साल ॾेढ वारी, इन में नवाज़ शरीफ़ जी जेका कहाणी आहे उहा मौजूदु आहे, ऐं उन सूरत में जेकॾहिं साल ॾेढ लाइ नवाज़ शरीफ़ इहो शहबाज़ शरीफ़ थिए थो, त शहबाज़ शरीफ़ जे थियण जी सूरत में मरियम जा चांसिस नेक्स्ट इलेक्शन में बि डिम थी वेंदा। ॿियो ऑप्शन इहो आहे त जेकॾहिं पीपुल्स पार्टी अची थी वञे, तॾहिं बि उहा हुन क़ाबिल क़बूल बिल्कुलु बि न आहे, क़तन न आहे। नवाज़ लीग पंहिंजी पर में ॿिए कंहिंखे इहो त पीपुल्स पार्टी आहे जेका यूसुफ रज़ा गिलानी खे प्राइम मिनिस्टर करे सघे थी, पीपुल्स पार्टी इहा आहे जेका राजा परवेज़ शरीफ़ खे करे सघे थी। इहो जेको आहे एतिरो मौजूदु कोन्हे पंहिंजो टॉलरेंस ऐं लिबरल जेका आहे थिंकिंग उन्हनि में, त पार्टी मां को बि माण्हू थी सघे थो, जेतोणीकि शायदि ख़ाकान अब्बासी थियो हुयो। पर हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त मरियम नवाज़ ई थिए, छो त नवाज़ शरीफ़ जी अचे। सो मां सम्झां थो त जेका अपोज़िशन आहे, जेसिताईं अपोज़िशन प्रूव नथी करे फील्ड में पाण खे, त ईअं इस्टेब्लिशमेंट उन्हनि खे सिधो सो कुझु ॾियण लाइ तयारु कोन्हे ऐं न ई मिलंदो। इन करे वक़्तु ज़ाया कंदा त हीउ 1.5 साल जेको बाक़ी आहे, उन में मुमकिनात में इहो आहे त कुझु हालतूं चेंज थियनि ऐं इकोनॉमी एडजस्ट करे, त इमरान ख़ान जा हालात पोएं साल में कुझु बहितर थियनि या एतिरा ख़राबु न हुजनि जेतिरा आहिनि, ऐं इहे शयूं ॿियूं थी सघंदियूं। सो वॾे नुक़सान तरफ़ वञी रहिया आहिनि जेकॾहिं उहो फील्ड में कमु नथा कनि ऐं पाण में को पैचअप नथा कनि। जी इज़हार साहिबु तव्हां ॿुधी रहिया मूंखे साईं, प्रोडक्शन टीम खे चवंदासीं भेरो ॿीहर इज़हार साहिब सां राब्तो कनि, जीअं उहे अचंदा उन्हनि खां पॉइंट ऑफ व्यू वठी वठंदासीं। हलो डॉक्टर जमील साहिबु ॾे। डॉक्टर साहिबु हाणे जेकॾहिं लेट सपोज़ पाण हिकु हाइपोथेटिकली सूरत हाल में चऊं था, लेट सपोज़ हींअर कुझु थी थो वञे ऐं कुझु इशारा अचनि था जंहिंसां हुकूमत में का तब्दीली अचे थी या आंदी थी वञे, या फ़र्ज़ु कयो त इमरान ख़ान प्राइम मिनिस्टर नथो रहे ऐं सिचुएशन अचे थी त दे हैव टू चूज़ बिटवीन PP एंड नून लीग, त तव्हांजे ख़्याल में चॉइस कहिड़ी हूंदी या कहिड़ी हुअणु घुरिजे? उन में जेके पोयां फैक्टर्स आहिनि उन जे बेसिस ते असां बिल्कुलु पंहिंजी हिकिड़ी राय क़ाइमु करे था सघूं। ऐं पहिरियां फैक्टर्स कहिड़ा आहिनि? PMLN ते चही थी पार्टी हुई न, उहो फिटी छो आहे? जंहिं मामले ते फिटी आहे उहो मामिलो तव्हांजे नज़र में रखो। इंडिया डॉन लीग ऐं जंहिं हिसाब सां इंस्टीट्यूशन खे क्रिटिसाइज़ कयो वियो, नुक्ताचीनी कई वई, जंहिं हिसाब सां जेके लफ़्ज़ ऐं जंहिं हिसाब सां उन्हनि खे डाउनग्रेड कयो वियो, डिग्रेड कयो वियो, उहा इस्टेब्लिशमेंट जे दिलि मां वेंदी न आहे ॻाल्हि सवलाई सां। नंबर 1। नंबर 2, एक्सेप्टेबिलिटी जे तव्हां ॾिसो नवाज़ लीग जी ऐं पीपल्स पार्टी जी एक्सेप्टेबिलिटी इंटरनेशनली, त इहा हिकिड़ी ॻाल्हि सभिनीनि खे ख़बर आहे
the internationally People's Party is more acceptable. ॿी ॻाल्हि इहा आहे त जेके असां ख़राबत पैदा कई आहे इंटरनेशनल कम्युनिटी में पोयनि 3 सालनि में, उहा ख़राबत एस्टेब्लिशमेंट खे ख़बर आहे त केतिरी थी आहे। एस्टेब्लिशमेंट सिधो क्रेडिट ॾींदी, इहो मामिलो वरी ख़राबु थी पवंदो। सऊदी अरब जे मामले में एस्टेब्लिशमेंट थोरो सिधो क्रेडिट ॾिने, मामिलो वरी ख़राबु थी पवंदो। मलेशिया वारो मामिलो जेको आहे उहो एस्टेब्लिशमेंट थोरो सिधो क्रेडिट वरी, ईरान वारो, सभु मामलनि में असांजे साम्हूं आहे। अफ़गानिस्तान वारा मामला असांजे साम्हूं आहिनि, जंहिंमें त असां वी हैव ब्रोकन द शेकल्स ऑफ द स्लेवरी एंड इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि, इहे सभु ख़बर आहे। त उन में इंटरनेशनल कम्युनिटी, इंटरनेशनल इदारा इहे सभु शयूं तमामु माइन्यूटली ॾिसंदा आहिनि। असां बि हूंदा हुआसीं, असां हिन जी रिपोर्टिंग कंदा हुआसीं, असेसमेंट कंदा हुआसीं, पंहिंजे हेडक्वार्टर खे मोकिलींदा हुआसीं। त जे इहा सूरत हाल आहे त उन में त सुझे थो पियो पीपल्स पार्टी खे जे इन वक़्तु मौक़ो मिली वञे त मां सम्झां थो, अगेन तव्हां हाइपोथेटिकली ॻाल्हि कई आहे, पर प्रैक्टिकली बि जेके निशानियूं मिलनि थियूं पियूं, उन्हनि खे जे आसरो मिलियो ऐं उन्हनि ॾिठो त इंटरनेशनल जेके आहे साइड उहा बि फेवरेबल आहे। ऐं उन में तव्हां ख़बर आहे त इंटरनेशनली इन्वॉल्व थी पवंदा आहिनि। कंडोलीज़ा राइस जी किताब पढ़ो, ॿिया जेके काफ़ी लिटरेचर अवेलेबल आहिनि उहे इन्वॉल्व थी पवंदा आहिनि। त उन्हनि खे को अहिड़ो आसरो मिलियो त उहे 2 सालनि लाइ बि को हुकूमत वठण में को देरि न कंदा। जे उन्हनि खे आसरो मिलियो त उन्हनि खे इलेक्शन में थोरी घणी जेका आहे उहा इन में एडवांटेज मिली वेंदो। त छो जो ॾिसो न, हुकूमत जेको हूंदी आहे वक़्त जी, उन्हनि वटि फंड्स हूंदा आहिनि, उन्हनि वटि अथॉरिटीज़ हूंदियूं आहिनि, इलेक्शन में काफ़ी शयूं उहो करे थी सघे। त जेके मां तव्हांखे बैकग्राउंड ॾिनुमि, इन बैकग्राउंड जे हिसाब सां त पीपल्स पार्टी सीम्स टू बी द फर्स्ट चॉइस इंटरनेशनली, नेशनली, ऐं जो थोरो घणो उन्हनि खे आसरो मिलियो अॻिते। जी नसीर साहब, हाइपोथेटिकली जेकॾहिं त इहो सेम क्वेश्चन मां रिपीट कयां थो अव्हां खां, जेको मूं डॉक्टर जमील साहब खां कयो, त कहिड़ी चॉइस हूंदी, PP या PMLN, या कहिड़ी चॉइस हुअणु घुरिजे? इहो ॾिसो, स्टॉक एक्सचेंज वांगुरु रोज़ जे बेसिस ते वैल्यूज़ तय था थियनि। कंहिं सिंगल डे ते सिंगल इवेंट जेको आहे उन सॼी इक्वेशन खे डिस्टर्ब बि करे थो, रिकंस्ट्रक्ट बि करे थो। पर जेकर तव्हां ब्रॉडली माना हिकिड़ी घड़ी लाइ असां इहो तय करे वियूं त हुकूमत आणी इस्टेब्लिशमेंट खे, जेका तय छा करियूं, तय थियल आहे, असां तव्हां केरु रखंदा तय कयूं, उहो तय थियल आहे। त जेकर इस्टेब्लिशमेंट खे आणी आहे, पर इहो ज़हन में रखो त इस्टेब्लिशमेंट वटि जेको मैनिपुलेशन जो मार्जिन हूंदो आहे ॾाढो नेरो हूंदो आहे। ईअं न हुजे त इमरान ख़ान सिर्फ़ु हिन में थिन मार्जिन ते न बीठो हुजे ऐं आख़िर में जहांगीर तरीन जा जहाज़ न उॾाम। तो हिकु सर्टेन लिमिट खां पोइ जेकर पेनिट्रेशन सुठी हुजे न, जेका असां जूं ही पार्टियूं अवाम जे बजाए इस्टेब्लिशमेंट में जेतिरो टाइम थी इन्वेस्ट कनि, जेकर एतिरो होॾां कनि त इस्टेब्लिशमेंट शायदि हिननि जा ॿ टर्म्स ते नेगोशिएट करे। इहो त ख़ैर पॉलिसी मामिलो आहे, पर मां इहो थो सम्झां त जेकर तव्हां फॉर एग्ज़ाम्पल हिकु घड़ी लाइ फर्ज़ कयूं शयूं इज़ टुडे ईअं ई थियूं रहनि, गिवन त ही शइ कॉन्स्टेंट आहे। मैथमेटिक्स में चवंदा आहिनि त गिवन दैट द थिंग्स आर कॉन्स्टेंट आहे, पोइ त नवाज़ लीग बहस कोन्हे। नवाज़ लीग जो जेको सॼो नैरेटिव आहे उहो जंहिं क़िस्म जो आहे, पोइ हाणे तव्हां हुनखे इनकलाबी चओ या बेवकूफ़ाणो चओ, तव्हां हुनखे नालो कुझु बि ॾेई सघो था, इहो तव्हांजी चॉइस आहे। रिएक्शनरी चओ, इहो न एमेच्योर चओ, छा बि चओ। हा, नवाज़ लीग जे विचां मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त कंहिं हिकिड़ी धुर खे सॉलिड पावर हाणे न ॾिनो वञे। जेकर का शइ अहिड़ी इक्वेशन थिए थी त पीपुल्स पार्टीअ खे बि अकेले सिर अहिड़ी भाषाई कान मिलंदी, छो त नवाज़ शरीफ़ खे 2013 में मुकमल अथॉरिटी ॾियण जो नतीजो इस्टेब्लिशमेंट ॾिसी। ख़ुदि इमरान ख़ान खे रुगो थिन मार्जिन जो थोरो मिले थो, पॉलिटिशियन जो पंहिंजो मिज़ाज आहे न, पोइ असर्ट था कनि पंहिंजे क्लेम खे, राइटफुली कनि था। पोइ हुन नतीजे में ॾिसो हिकिड़ो नोटिफिकेशन महीने ताईं पियो आहे टेबल ते। तो हू मुंहिंजो न आहे ख़्यालु त कंहिंखे सॉलिड मेजॉरिटी, सॉलिड पावर ऑफर कंदा त हिन जे विच मां हिकिड़ो अहिड़ो एमलगम ठाहींदा, अहिड़ी टेपेस्ट्री ठहंदी जंहिंमें प्रिडोमिनेटली जेकर सपोज पीपुल्स पार्टी थी लीड रोल में अचे त पंजाब हुन वटि न हूंदो, ख़ुदि फेडरल गवर्नमेंट में हिकिड़ा सर्टेन कंपोनेंट हुनजे कंट्रोल में न हूंदा, हूंदियूं शयूं कंट्रोल्ड। प्रायोरिटी वाइज़ मुंहिंजो ख़्यालु आहे हिन सिचुएशन में पीपुल्स पार्टी वुड बी द फर्स्ट प्रायोरिटी, तंहिं क़िस्म जा कोऑपरेशंस ऐं असिस्टेंस प्रोवाइड करण लाइ उहा विलिंग आहे। ऐं नवाज़ लीग मां शहबाज शरीफ़ कंपोनेंट, तंहिं क़िस्म जो उनजो सॉफ्ट अप्रोच आहे, त सम काइंड ऑफ मिक्स एंड मैच थी सघे थो। डॉक्टर रफ़ीक चांडू साहब, तव्हांजो छा ख़्यालु आहे गिवन सर्कमस्टेंसिस में, जेकर हाइपोथेटिकली पाण ॾिसूं एज़ ऑफ टुडे, जेकर का चेंज अचे थी या आंदी थी वञे, त विच पार्टी वुड बी द फर्स्ट चॉइस? जुनेद, मां एग्री थो कयां बुनियादी तौर ते नसीर साहब ऐं डॉक्टर जमील जी
एनालिसिस सां पीपल्स पार्टी पहिरीं चॉइस हूंदी। उनजो रीज़न इहो आहे त करेक्टरिस्टिकली पीपल्स पार्टी हिन वक़्तु उन मक़बूलियत जी लेवल में न आहे पंजाब में जंहिं मुस्लिम लीग आहे, एतिरो पंगो उन्हनि सां मुस्लिम लीग जेतिरो न आहे इस्टेब्लिशमेंट सां। ॿियो त इन जो मतिलबु आहे त पीपल्स पार्टी जेकॾहिं गवर्नमेंट में अचे बि थी त जेका इस्टेब्लिशमेंट जूं जेके नंढियूं नंढियूं पार्टियूं आहिनि उहे सभु उन सां शामिल थी करे ऐं ईंदियूं ऐं कोalition हूंदियूं। इहा जेका ॻाल्हि आहे इहा इस्टेब्लिशमेंट खे तमामु घणो सूट कंदी त भई हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी आहे जेका मक़बूल आहे, इंटरनेशनली बि उनखे रिकग्निशन आहे ऐं मुल्क में बि डेमोक्रेटिक पार्टी आहे ऐं ॿियो असांजो कमु पियो थिए ऐं थोरो अर्सो वरी जेको ॾींदा आहिनि सिविलियन गवर्नमेंट खे त थोरो हलनि उहो बि थी वेंदो ऐं थोरी घणी शयूं थींदियूं ऐं इनफैक्ट नवाज़ लीग बि ॿाहिरि हुजे इहो माना वाइबल हिकिड़ो ऑप्शन आहे। पर इन में तमामु घणा इफ ऐं बट्स आहिनि, छो त ॾिसणो इहो आहे त इस्टेब्लिशमेंट लाइ इंटरनेशनल चैलेंजिस कहिड़ा आहिनि ऐं नेशनल लेवल ते कहिड़ा चैलेंजिस आहिनि, उनखे कीअं ॾिसनि था। मां सम्झां थो त जेका TLP आहे, TLP खे जेको चयो वियो आहे त बाबा तव्हां हिकिड़ी क़ौमी धारा में अचो, हुन में इस्टेब्लिशमेंट खे हमेशह बुनियाद परस्ताना ऐं अहिड़े क़िस्म जा आउटफिट्स अहिड़ा जेके पॉलिटिकल आहिनि आउटफिट्स आहिनि उहे वधीक सूट कंदा आहिनि, छो त उन्हनि सां वधीक हूंदा आहिनि जेके इन से वधीक उन में कॉन्वेंट्स में। सो मां सम्झां थो त इहा ॻाल्हि, पर इन जा ॿिया चांसिस बि आहिनि त अहिड़े क़िस्म जो को अचे ऐं पोइ ॿियूं नंढियूं पार्टियूं गॾिजी करे कनि। EVM खे बि इन लाइ यूज़ करे सघिजे थो ऐं जेका नेक्स्ट इलेक्शन आहे उन इलेक्शन खे मां न सम्झां उहा का फेयर ऐं उहो थींदी अनटिल अनलेस को तमामु वॾो प्रेशर डेवलप कयो वियो आहे। सो इहे सभु शयूं थी रहियूं आहिनि, पर असां जेतिरो पॉज़िटिवली ॾिसी रहिया आहियूं बाबा इस्टेब्लिशमेंट हाणे विदड्रा थी वई आहे, ईअं बिल्कुलु बि कोन्हे को। इस्टेब्लिशमेंट जो पंहिंजो प्रॉब्लम आहे PTI सरकार सां, जेको इमरान ख़ान जी जेका पंहिंजी मिसअंडरस्टैंडिंग आहे, जो इल्यूजनरी थिंकिंग आहे, जेके मां चवंदा त इल्यूजन बनंदो आहे, उहा इल्यूजनरी थिंकिंग आहे त मां हाणे पावर में अची वियो आहियां, इन जो मतिलबु आहे त मां ई आहियां ऐं इस्टेब्लिशमेंट खे मां चैलेंज करे सघां थो। पावर में अचण खां पोइ घणनि माण्हुनि खे लॻंदो आहे इहो हुनजो फेल्यूअर आहे। इस्टेब्लिशमेंट पंहिंजी पार्टियुनि खे, पंहिंजी धुरियुनि खे, तव्हां ॾिठो त हिकिड़े मिंट में सभु पार्टियुनि तनक़ीद करणु शुरू कई, वरी ॿिए ॾींहुं साॻियो जेको आहे सो इस्टेब्लिशमेंट चवण ते अची विया, वोट बि थी विया ऐं अची विया। सो इहो माना इहे पॉसिबिलिटीज़ तमामु घणियूं आहिनि, पर पीपल्स पार्टी जेकॾहिं को पॉलिटिकल फ्रंट ते अचे थी त मुंहिंजो ख़्यालु आहे त पहिरीं चॉइस। जी इज़हार साहब, मां पहिरियां तव्हां खां पहिरियों सवाल कंदुसि, छाकाणि त पहिरें सवाल में अवां अवेलेबल न हो। पहिरियों सवाल इहो त पार्लियामेंट जो गॾियल सेशन थियो, उन में जेका कानून साज़ी थी, छा हाणे इहो सम्झी वठिजे त इहा जेका राय हुई त हाणे इन हाउस चेंज का आणे सघिजे थी, उहा हाणे थ्योरी ख़तमु थी चुकी आहे, छाकाणि त इन फ्रंट ते, पार्लियामेंट वारे फ्रंट ते त हाणे अक्सीरियत हुकूमत साबित करे छॾी, अॼु बि सेनेट मां बिल मंज़ूर कया विया आहिनि। इन सां ई जुड़ियल जेको ॿियो सभु कुझु आहे न, निसार खोड़े साहिब जवाबु ॾिनो आहे मरियम नवाज़ साहिबा खे, त मरियम नवाज़ साहिबा जेको इल्ज़ाम हणे थी त इन हाउस चेंज वारी जेकी ॻाल्हि कनि था उहे सरपरस्ती में आहिनि इस्टेब्लिशमेंट जी में, इहा बेसिकली क्लीयरेंस ॾियणी आहे इमरान ख़ान गवर्नमेंट खे 2 साल हुकूमत करण लाइ, छाकाणि त नून लीग जेका आहे, ख़ासि तौर ते हुननि मरियम नवाज़ साहिबा ॾे इशारो कयो आहे त इन जी जेका पॉलिसी आहे इन सां 2 साल हिकिड़ो त सिधी रीति मिलनि था इमरान ख़ान खे गवर्नमेंट लाइ, ऐं नंबर ॿी ॻाल्हि, ही लॉन्ग मार्च करण लाइ बि तयारु न आहिनि PDM जे प्लेटफॉर्म तां। तव्हां किथां ॾिसो हिकिड़ो पार्लियामेंट वारे फोरम खे, ॿियो मरियम नवाज़ जे बाबति जेको बयानु आहे निसार खोड़े साहिब जो? मूं कल्ह टियों इहा ॻाल्हि चई हुई त जेकॾहिं ही हिक ॿिए जे पांचनि मां हथ कढनि त सभु कुझु थी सघे थो, पर ही कनि उहे ई पिया, हिक ॿिए पांचनि मां हथ कढण लाइ तयारु न आहिनि। कॾहिं निसार खोड़े जो बयानु, कॾहिं मरियम नवाज़ जो बयानु, कॾहिं कंहिंजो बयानु, कॾहिं कंहिंजो बयानु। अपोज़िशन जो इहो अलमियो आहे ऐं इन अलमीअ ई असांजे मुल्क जी सियासत खे सभ खां वॾो नुक़सानु ॾिनो आहे, छाकाणि त जेकॾहिं अपोज़िशन जेन्युइनली अपोज़िशन करे, यूनाइटेड नमूने करे ऐं डेमोक्रेसीअ लाइ करे, त पोइ उनजा नतीजा मिलण को वॾो मसइलो न आहे। मुस्तक़िल एहतजाज बि थी सघनि था, उनजा मिसाल आहिनि, ख़ासि तौर ते अरब स्प्रिंग जो जेको मिसाल आहे उहो हिकिड़ो शानदार मिसाल आहे, छाकाणि त उहो यूरोप में न थियो हो, उहो मिडल ईस्ट में थियो हो। असां ऐं मिडल ईस्ट में थोरो ई फ़र्क़ु आहे, त हिते हिकिड़ो त अपोज़िशन जो उहो किरदारु हाणे तव्हां विसारे छॾियो फ़िलहालु। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त तव्हां चओ था फलाणी पार्टी आहे, मिसाल हींअर पाण अज़्यूम था कयूं त इमरान ख़ान इस्टेब्लिशमेंट जी पार्टी आहे, मां तव्हां खां सवाल पुछां थो त ॿियूं भला न आहिनि छा इस्टेब्लिशमेंट जी पार्टी? जी उहे इस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियूं नथियूं कनि छा? उन्हनि जे राब्ते में न आहिनि छा? माज़ी में उन्हनि सां कमु न कयो अथनि छा? इहे सभु सवालनि जा जवाब पाण खे ख़बर आहिनि। बुनियादी जहिड़ो हिन वक़्तु छा आहे उनखे सम्झणो पवंदो।
बुनियादी झेड़ो ॿिनि क़िस्मनि जो हो, उन मां हिकिड़ो झेड़ो नवाज़ लीग बार्गेनिंग ते पोइ ते करे सघे थी। नवाज़ लीग चयो त बाबा जे असांखे तव्हां शेयर न ॾींदव, वॾे सूबे खां आहियूं, वधीक अक्सरियत असांजी आहे ऐं असांखे असांजो राइट आहे त असांखे वधि खां वधि शेयर मिले पावर में। झेड़ो त पावर जो आहे न, ॿियो आहे छा जो झेड़ो। हाणे उन में पीपल्स पार्टी जो स्टेक तमामु नंढड़ो आहे, छाकाणि त उहा वरी हिकु नंढे सूबे जी पार्टी आहे हिन वक़्तु प्रैक्टिकली, ठीकु आहे। तंहिंजे करे दोस्त जेको चवनि था त पीपल्स पार्टी खे इहो सॼो कुझु मिलंदो इंटरनेशनल सूरताल जे करे ऐं ॿिए जे करे, उहो त फेस सेविंग कंदी इस्टेब्लिशमेंट इंटरनेशनल सिनेरियो ते, त बाबा ॾिसो हाणे असां वटि हिन पार्टी जो माण्हू आहे, पर बुनियादी मामला त वरी बि उन्हनि सां ई तइ थींदा न। उन हवाले सां मूंखे अर्ज़ु कंदो हलां त निसार खोड़े साहिब जे बयान जे अंदरि लिकल कावड़ खे ॻोल्हियो, तव्हांखे सवालनि जा सभिनी सवालनि जा जवाब मिली वेंदा। निसार खोड़ो साहिब चए थो 2 साल इहे असांजा आहिनि, कयो छा पिया था अवी, पार्लियामेंट था टोड़ियो ऐं मार्च था करियो, मठ करे वियो त असीं 2 साल ख़ान साहिब खां खीसे मां कढूं, 3 साल हुन कयो आहे, 2 साल असांखे मिलनि ऐं असांजो माण्हू बि वज़ीर आज़म थियो। तव्हांखे आम ॿोली में सम्झाइण जी कोशिशि थो कयां। हीअ आहे बेसिकली बिटवीन द लाइन्स जेको हिननि जे विच में झेड़ो आहे। मां उन्हनि बि ॻाल्हि कई, दोहरायां थो वरी, नवाज़ लीग चए थी त इहा ई हुकूमत हलंदी रहे, असांखे एश्योरेंस मिले मथी हुकूमत जी, उहा इलेक्शन 18 वारी न थींदी, नंबर 1। पीपल्स पार्टी चए थी त इहा ई पार्लियामेंट हुजे, छो त सिंध में मुंहिंजी हुकूमत आहे, जे पार्लियामेंटूं मर्कज़ में टुटियूं त सिंध में बि टुटंदियूं, जे इमरान जी हुकूमत वेंदी त असांजी बि वेंदी, तंहिं करे न असांजी हुकूमत वञे पर इमरान जी भले वञे, ऐं इमरान जी जाइ ते असीं हाज़िर आहियूं ख़िदमत करण जे लाइ क़ौम जी, ऐं उन जे लाइ पेश आहियूं। ऐं ज़रदारी साहिब जो जेको उन्हनि बयानु हो, उनखे बि तव्हां इन ई लाइन ते पढ़ो त तव्हांखे वधीक सम्झ में ईंदो त इमरान ख़ान जेको करे पियो उनजो फल के ॿिया खाईंदा। उहो ॿिया जो ज़हन में पीपल्स पार्टी जे मूं लफ़्ज़ चया हुआ, वरी दोहरायां थो त पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन जे हिन बयान में ख़बर बि आहे, ख़्वाहिश बि आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त नवाज़ लीग ऐं उनखे इस्टेब्लिशमेंट प्रिफरेंस कंहिंखे थी ॾे, इन में न पीपल्स पार्टी जो कमाल आहे न नवाज़ लीग जो कमाल आहे, कमाल मालिकनि जो आहे या इमरान ख़ान खे कंटिन्यू कनि था। इहो बि ऑप्शन अञा ताईं मौजूदु आहे। जेके मां हिकिड़ो नंढो सवाल कयां, इहो सर जंहिं महिल असां प्रोग्राम शुरू कयोसीं पहिरियों कमेंट डॉक्टर जमील साहब ॾिनो त स्टेटस को खे ई मेंटेन रखंदा, पोइ तव्हांखे छा थो लॻे बसि स्टेटस को ईअं ई हलंदो, ऐं पोइ जेका ॻाल्हि तव्हां कयो था हाइपोथेटिकली त जहिड़ो त पोइ चॉइसिस ते आहे, पोइ त हुननि खे स्टेटस को मेंटेन करिणो पवंदो? साईं आउं इहो ई अर्ज़ु पियो कयां त इहो जेको महमूद अचकज़ई चयो न, त इहा त ऑफर थी हुई न नवाज़ लीग खे, त चङो ठीकु आहे असां माण्हू फेस चेंज था करे ॾियूं तव्हांखे इमरान सां शिकायत आहे, असीं फेस चेंज था करियूं। उहो हुननि न मञियो, उन ते ॻाल्हियूं न थियूं, उहो ड्रॉप थी वियो। इमरान फ़िलहालु कंटिन्यू आहे, एक्सटेंशन इमरान खे मिली वई सम्झो 2 सालनि जी, पर अपोज़िशन जूं पार्टियुनि में बि पाण में विरायल आहिनि। हिकिड़ियूं चवनि थियूं न इमरान खे हटायो, असांखे मौक़ो ॾियो, ॿियूं चवनि थियूं न ही नई इलेक्शन करायो। इन ते डिस्प्यूट बेसिकली इन ॻाल्हि ते आहे। ऐं ॿियो इहो ज़हन में रखिजो त इस्टेब्लिशमेंट को सियासी पार्टियुनि वांगुरु बयान थोरी बदिलाईंदी, उन जा त हिकिड़ा कंक्रीट ग्राउंड्स आहिनि जंहिं ते हू हिन मुल्क जे मामलनि खे ॾिसनि पिया था। उहे कीअं तब्दील थी वेंदा हिकिड़े 2 माण्हुनि जे अचण वञण सां, उहे जीअं तीअं मौजूदु रहंदा। ऐं सभ खां आख़िरी ॻाल्हि, हीउ जेको सॼो बहस आहे, हीउ जेको सॼो तकरार आहे, इहो तकरार असांजे कुझु दोस्तनि खे को जमहूरियत जी अज़ीम लड़ाई जी सूरत में नज़र थो अचे, हक़ीक़ी जमहूरियत खे मुल्क में क़ाइमु करण जे हवाले सां नज़र अचे थो। मूंखे इहो शेयर पावर पॉलिटिक्स थी नज़र अचे, ऐं उन में पोइ घोड़नि जी ड्रोड़ आहे, पोइ कहिड़ो घोड़ो अॻु में खटे कहिड़ो पोइ ते रहिजी वञे। ऐं उन में सॼी नज़र सभिनी जी नज़र असल में ईंदड़ इलेक्शन ते आहे, ईंदड़ हुकूमत ते आहे। ऐं उन में हर को पंहिंजे प्लेट में को फ्रूट खणी थो अचे। हिकिड़े बादशाह चयो त भाउ हिन मुल्क में जेके बहितरीनु फ्रूट आहिनि उहे खणी अचो वारो लतीफ़ो बि मशहूरु आहे। सो हिते बि इहो ई किसो आहे, बादशाह चयो आहे हर को प्लेट में पंहिंजे फ्रूट खणी पहुचे पियो। बादशाह आख़िर में सभिनी खे हिकिड़ी ॻाल्हि चवंदो त मां बादशाह आहियां, मां सभु फ्रूट खाधा आहिनि। माना बादशाह अवाम त कोन्हे, घटि में घटि असांजे मुल्क में बादशाह अवाम त कोन्हे। न अवाम जी ॻाल्हि ई नथो करियां मां, डॉक्टर अयूब जे गैर मौजूदगीअ में त अवाम त बादशाह कोन्हे न। न अवाम बादशाह, अवाम त वीचारो चीपाटियल आहे। अवाम सियासतदाननि जे हेठां चीपाटियल आहे, जेके पंहिंजे कोर में 90% करप्ट आहिनि, आइडियोलॉजिकली कमु कनि कोन था, नज़रिए ते कमु कनि कोन था। तव्हां ॾिसो हुननि जे पार्टियुनि जे अंदरि माण्हू ॾिसो तव्हां, नाला खणो, इमरान सां गॾु कहिड़ा आहिनि, नवाज़ शरीफ़ सां गॾु कहिड़ा आहिनि, पीपल्स पार्टी सां गॾु कहिड़ा माण्हू ॾिसो। ऐं हुननि जी आइडियोलॉजी जी चेन पोयां ॾिसो त पहिरीं कहिड़ी पार्टी सां गॾु आहे, सम्झ में अची वेंदो त आइडियोलॉजिकल कंप्रोमाइज़िस कहिड़ा था कनि।
तंहिंजे करे मां रुगो हिकिड़ो जुमिलो चवंदुसि जुनेद साहब, जी हीउ सॼो जेको प्रोसेस आहे इहो जोड़ तोड़ जो प्रोसेस आहे, ॾे वठ जो प्रोसेस आहे। इन में ॾियण वारो हिकिड़ो ई आहे, वठण वारा जाम आहिनि। हाणे ॾिसजे त कंहिंजी प्लेट में वधीक हिसो। जी वॾी महिरबानी इज़हार साहब, डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, नसीर साहब ऐं डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब, तव्हां दोस्तनि जी सभिनी महिरबानी। तव्हां पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह कयो। नाज़रीन, हिते प्रोग्राम टाइम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।